अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतुल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क्या शान अहमदी का चमन में ज़ोर है, हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है। हमदई सलात खां बाद काबिल सद इज़्ज़त व एहतराम सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत सूफी बासफ़ा हज़रत क़िबला साईं पीर फ़कीर शहाबुद्दीन लोढ़ाई कादरी दामत बरकातुल आलिया सदन साहिबजादा पीर तरीक़त मुजाहिद अहले सुन्नत हज़रत क़िबला साईं फ़कीर अली मुर्तज़ा लोढ़ाई साहब दामत बरकातुल आलिया फ़कीर मियाँ रहमतुल्लाह फ़कीर मियाँ असदुल्ला स्टेज ते वेठल कसीर तादाद में उलमा किराम मशाइख उज़ाम हुफ़ाज़ किराम ऐं जहाँ हस्तीअ जो अवां खे इंतज़ार आ जो अवां हिक त साईं मीर जे मोहब्बत में आया हो अवा उन जे मोहब्बत में आया हो न त मथे घणी ॿुधायो। ऐं ॿियो ख़तीब पाकिस्तान मुजाहिद दीनो मिल्लत शीरी ज़बान फसीहुल लिसान हज़रत अल्लामा क़िबला साईं मोहम्मद आलिम नईमी जेके तव्हां ई असांजे जलव अॻियां जलवे अफ़रोज़ आहिनि मिठे ऐं दाऊदी आवाज़ में अवां खे ऐं असांखे मदीने वारे साईं जो ऐं अल्लाह वारनि जो ज़िक्र ऐं शान ॿुधाईंदा तव्हां ई असांजी दिलि ठरी पवंदी मदीने ॾे बाग़ वरी पवंदी। अजी दोस्तो मूं गुनाहगार जी हिन दरबार ते हाज़िरी आ इहा तव्हां ई असांजे लाइ इहा वॾी नेक बख़्ती आ वॾी सआदत आ जो अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असांखे हिन अज़ीम दरबार ते पंहिंजी हाज़िरी नसीब फरमाई आहे। चओ सुभान अल्लाह। मूं क़ुरान करीम जी जेका आयत तिलावत कई आहे उन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अदब तो सेखारे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। अल्लाह तो फरमाए त ईमान वारो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां अॻिते न वधो अल्लाह जो खौफ कयो पोइ बेशक अल्लाह ॿुधंदड़ भी आ त ॼाणंदड़ भी आ। हिन आयत करीमा में अल्लाह पंहिंजे महबूब जो अदब थो सेखारे। आयत मुस्तफ़ा जे लाइ नाज़िल थी आहे पर मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था उलमाए किराम फरमाइनि था त हिन आयत में अल्लाह मुस्तफ़ा जो त अदब सेखारियो आहे पर अल्लाह वारनि जो भी अदब सेखारियो आहे। चओ सुभान अल्लाह। अजी दोस्तो ही सब निस्बत जी ऐं अदब जी ॻाल्हि आहे। अबा काबतुल्लाह तां विया हो जेके मदीने शरीफ विया हो हथ मथे खणो दुआ कयो त रब्बुल आलमीन सभिनि खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। हे कोरोना वायरस साईं मीर मोहम्मद दिल मुराद अल्लाह वारनि जे खत में ये वबा खत्म थे बीमारी खत्म थे। हे आशिक तड़पन था आशिक मदीने वञनि था आशिकनि जूं दिलियूं ठरी पन। चओ सुभान अल्लाह।
ओ दोस्त दुआ कयो इंशा अल्लाह हेल मदीने हलंदासी दोस्त दुआ कयो इंशा अल्लाह 5 मिनट हेडा तोजा कयो अल्लाह कंदो दिल मदीनो थींदी लोढ़ाई जे सदके बेड़ो पार थींदो गजी मूंसां चओ ओ दोस्त दुआ कयो इंशा अल्लाह यो लफ्ज़ गजी चोरा ओ दोस्त दुआ कयो इंशा अल्लाह हेल मदीने हलंदासी हेल मदीने हलंदासी अली महबूबन सां मिलंदासी दोस्त दुआ कयो इंशा अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुस्तफा जो अदब सिखारो अर्ज पे थे कम त मक्के पाक जो शरा हजरत फारूक आजम काबतुल्लाह जो तवाफ पियो करे काबतुल्लाह जो तवाफ कंदे कंदे हजरे अस्वद रे निहारे थो कंदे निहारे थो हजरे अस्वद रे ओ हजरे अस्वद जरा क़यामत जो दिहाड़ो थींदो जा हजरे अस्वद के चुमी दिनी हुंदी या मुझे महबूब फरमायो चुमी न दिनई तमाम घणी रश जे करे अंबोह जे करे जे करे का इन आंगुर जे इशारे सा हजरे अस्वद रे निहारो यो हजरे अस्वद क़यामत जे दी जे उन के चुमियो या जे उन के डिठो या जे उन दे हथ कयो रब इन हजरे अस्वद जे करे रब उन के भी जन्नत में दाखिल फरमाए छदींदो हजरत फारूक आजम काबे जो तवाफ करे इन हजरे अस्वद रे निहारे चईस त आही त तू पत्थर सागो अब आहिन सागो तू मक्के वारो पत्थर आही हाने ॾिसो न मुंह के भी पटको आ हिते कई पटके वारा आहिन ॾाढियुनि वारा पर हिन जमायत जी हिन अगी सिफ़ वारन जी तवा इज्जत छो था कयो जो हिनन जी निस्बत कंहिंजी साईं मीर मोहम्मद सां आहे त कंहिंजी साईं दिल मुराद सां आहे सुभान अल्लाह साईं मोहम्मद आलम जी इज्जत इन जे करे था कयो जो हिन जे सीने में इल्म आ हिन जो आवाज मिठो आ हिन जे दिल में ऐं हिन जे ज़बान में हिन जे आवाज में दर्द आ चो सुभान अल्लाह इज्जत इन जे करे था कयो हजरत फारूक आजम हजरे अस्वद रे निहारे चई त ओ पत्थर तू सागो पत्थर आही पर तोखे इन जे करे तो चुमी जा जो तोखे मुझे मोहम्मद मुस्तफा चुमी नी अजीज दोस्तो हिनन अल्लाह वारन जो असा इन जे करे अदब था कयूं जो है अल्लाह वारन जी औलाद है ऐं हिनन में वो फैज़ आ हुनन में वो इश्क आ हुनन में वो मोहब्बत आ पो जेको उनन जी इज्जत करे रोज़े वारन जी इज्जत करे उनन जो अदब करे ऐं उनन जे औलाद जी इज्जत करे असा जो अकीदो ऐं ईमान आ त रब हिनन अल्लाह वारन जे सदके रब्बुल आलमीन तमाई असा के जन्नत में दाखिल फरमाए चरींदो अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनु मअस्सादिकीन ए ईमान वारो अल्लाह जो खौफ कयो ऐं अल्लाह जे सच्चन मानन सां जिंदगी गड गुजारियो मु कुरान करीम जी आयत तिलावत कई अल्लाह इन आयत में अदब तो सिखारे हुजूर जा गुलाम जरह ईद उल अज़हा जी नमाज अदा कयूं ईद उल अज़हा जी नमाज अदा करे मुस्तफा फरमायो अबू बकर उमर अली अचो त कुर्बानी कयूं सहाबन अर्ज कयो त आका अहां जे किन गुलामन कुर्बानी करे छडिया मदीने जे साईं फरमायो अना नमाज हाने अदा कया अवा किए कुर्बानी कया आका किन गुलामन कुर्बानी करे छडी मदीने जे साईं फरमायो या कुर्बानी तवा जी ना कबूल आ कुर्बानी तवा जी तरह कबूल थींदी जडे मां मोहम्मद करीम पेरा कुर्बानी करे इने में उलमा इकराम ये अखद कयोवा त ए दुनिया वारो जे मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम पेने गुलामन के अदब सिखारियो अवा बे एड़े नमूने सा उलमा जो अदब कयो आलिमन जो अदब कयो मशाइखन जो अदब कयो हिनन वलियन जो अदब कयो हिनन दरबारन जो अदब कयो जेतरो तवा अदब कंदो हुजूर फरमायो त ला अदब लहू मल्ला ईमान लहू अवा के पटको भी आ दाढ़ी भी आ अवा जो निरड़ गसी वियो आ छो न चंदा हूं ओ जो प्यारे नबी सा प्यार नवा तंजे कलमे ते इतबार नवा ओ भली मौलवी हुजे या मुरीद करे नथो मिला नवार जी ईद करे ओ ओड़ी मुसलमानी कंजी और नवा तंजे कलमे
एतबार नवा ओ जंजो प्यारे नबी असा प्यार नवा तंजे कलमे ते एतबार नवा। सुभान